अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तोखां यतीम औरतुनि बाबति फतवा पुछनि था। चओ त अल्लाह तव्हांखे उन्हनि जे बारे में उहा ई फतवा ॾिए थो, यानी उन्हनि सां निकाह करण जी इजाज़त ॾिए थो। ऐं जेकी अव्हांखे हिन किताब यानी क़ुरान मां पढ़ी ॿुधायो वियो आहे सो उन्हनि यतीम औरतुनि बाबति आहे जिन खे अव्हां मुक़ररु कयल हक़ महर अदा नथा करियो पर निकाह जी ख़्वाहिश था करियो। ऐं पिण हीणनि बेकस ॿारनि बाबति ऐं यतीमनि जे हक़नि अदा करण बाबति इंसाफ़ ते क़ाइमु रहो, यानी इंसाफ़ खां कमु वठो। ऐं अव्हां जेका बि चङाई ऐं नेक कम कंदो त यकीनन अल्लाह उन खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं जेकॾहिं कंहिं औरत खे पंहिंजे मुड़ुस खां बदसलूकी या मुंहुं मोड़ण जो अंदेशो हुजे ऐं हू पाण में कंहिं तरह सुलह या ठाह कनि त उन में ॿिन्ही लाइ को हर्ज को गुनाह न आहे। ऐं सुलह बहरहाल बहितर आहे। ऐं इंसानी तबियतूं त बुखल ऐं लालच तरफ़ माइल थियनि ई थियूं। ऐं जेकॾहिं अव्हीं एहसान सां पेश ईंदो यानी नेकी कंदो ऐं ख़ुदा तरसीअ खां कमु वठंदो ऐं नाफ़रमानीअ खां बचंदो यकीनन तव्हां जेको कमु करियो था अल्लाह उन खां पूरी तरह बाख़बर आहे। ऐं ज़ालुनि में पूरो पूरो अदल या बराबरी करण अव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे। तोड़े अव्हां ईअं करण बि चाहियो था त बि अव्हां उन ते क़ादिर थी नथा सघो। तंहिं करे तव्हां बिल्कुलु हिकिड़ीअ औरत तरफ़ एतिरो झुकी न पइजो ॿिए या ॿियनि खे लटकियल यानी लड़कियल या टंगियल छॾे ॾियो। ऐं जेकॾहिं पाण में ठही हलो ऐं ख़ुदा तरसीअ खां कमु वठो ऐं नाफ़रमानीअ खां बचो त अल्लाह बि यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे। ऐं जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस जो पाण में ठाह न थी सघे त हिक ॿिए खां जुदा थियनि त अल्लाह पंहिंजे फज़ल सां ॿिन्ही खे आसूदो कंदो ऐं हिक ॿिए जी मोहताजीअ खां बेनियाज़ कंदो। ऐं यादि रखो त अल्लाह कुशादगी करण वारो ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेकी बि आसमाननि ऐं जेकी बि ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे। ऐं बेशक असां उन्हनि खे जिन खे अव्हां खां अॻु में किताब ॾिनो वियो हो वसियत यानी हिदायत कई हुई ऐं हाणे अव्हां खे बि ताकीद थो कयो वञे त अल्लाह खां डिॼंदा रहो ऐं संदसि नाफ़रमानीअ खां बचो। ऐं जेकॾहिं पोइ बि कुफ़र या नाशुक्री कंदो त सम्झी छॾियो त बेशक जेकी आसमाननि ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे। ऐं अल्लाह बेपरवाह बेनियाज़ ऐं समूरे हमद ऐं सना जो साहिब ऐं ख़ुदि ई बेहद सारायल साईं आहे। ऐं वरी बि यादि रखो त बेशक जेकी कुझु आसमाननि में आहे ऐं जेकी कुझु ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे। ऐं अल्लाह अकेलो कारसाज़ काफ़ी आहे। ऐं ए इंसानो जेकॾहिं हू चाहे त अव्हां खे इक़्तिदार इक़बाल ऐं सादत तां हटाए या फना करे छॾे ऐं अव्हां जी जाइ ते ॿियनि खे आणे या ॿी ख़ल्क़ पैदा करे। ऐं अल्लाह उन ते पूरी कुदरत रखंदड़ आहे जेको फ़क़ति दुनिया जे सवाब जो तालिब आहे। उन खे ख़बर हुअणु घुरिजे त अल्लाह वटि दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जो अजुर ऐं इनाम आहे। ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे।